नासिर सुप्रीम कोर्ट बार एसोसिएशन की सालियानी चूंड लाइ पोलिंग जो अमल जारी है। सदर के उहदे लाइ हामिद खान ग्रुप तरफा एडवोकेट आबिद शाह सुबेरी और आसमा जागीर ग्रुप तरफा एडवोकेट खालिद जावेद आमू साम्हूं आहिनि। इन वैसा कराची के वकीलन जा कहिड़ा वीचार आहिनि, ॾिसूं था इसाक सरकी की रिपोर्ट। जी बिल्कुल, हर साल जी हिन साल भी सुप्रीम कोर्ट बार एसोसिएशन पारा इलेक्शन जेके उहे जारी आहिनि, जेके चूंडूं आहिनि उन हवाले से हिते कुछ अगवान वकील मौजूद आहिनि। त उन्हनि सां हिन इलेक्शन के हवाले से ॻाल्हि ॿोल कंदासीं त उहे हिन इलेक्शन में कहिड़े माण्हू के सपोर्ट करे रहिया आहिनि। पोलिंग जो अमल सुबुह 8 बजे का शुरू थी चुको है, जेको निमाज़ के वक़फ़े का पोइ वरी शुरू थी वेंदो ऐं जेको 5 बजे ताईं जारी रहंदो। उनखां पोइ जेके मुख़्तलिफ़ वकील अगवान जेके उहदनि ते मौजूद आहिनि उन्हनि जो रिज़ल्ट जो अनाउंसमेंट थींदो 5 बजे। त हिन टाइम कुछ वकील असां सां मौजूद आहिनि, उन्हनि सां हिन इलेक्शन के हवाले से ॻाल्हि ॿोल कयूं था त उहे हिन इलेक्शन के हवाले से छा चवणु चाहिनि था। मुक़ाबिलो जेको थींदो आहे उहो 2 ॼणनि में हूंदो आहे ज़्यादातर, 2 पार्टीज़ में इंडिपेंडेंट ऐं प्रोफेशनल ग्रुप। पोयनि 6-7 सालनि खां इंडिपेंडेंट ग्रुप खटींदो अचे पियो ऐं हिन वक़्त भी उम्मीद इहा आहे त वॾे पैमाने ते वॾी लीड सां ख़ालिद जावेद साहब खटींदो। असांजो कैंडिडेट जेको आहे ख़ालिद जावेद साहब आहे सुप्रीम कोर्ट प्रेसिडेंट बार एसोसिएशन जो। इंशाल्लाह असांखे उम्मीद आहे त सुप्रीम कोर्ट जो प्रेसिडेंट ख़ालिद साहब थींदो ऐं सुठी वोट सां जेको आहे न सुठी लीड ॾींदो, सुठे बहितरीन वोट सां ईंदो। ऐं इलाही असांजे वकीलनि में दोस्तनि में जज़्बो आहे, छो त हिकिड़ो प्रोफेशनल वकील आहे। ऐं असां वकीलनि जी जेका आहे जेके अॼुकल्ह जेके शयूं हलनि पियूं, कॉन्स्टिट्यूशनल जेके मसइला अचनि पिया पाकिस्तान लेवल ते, असांजे मुल्क लेवल ते, उन में सुप्रीम कोर्ट बार जो हिकिड़ो वॾो रोल हूंदो आहे। जंहिंजे करे असांखे अहिड़ा जेके असांजा प्रोफेशनल वकील हुजनि जेके इन मसइलनि खे मथे तो खणी हलनि, उन जे करे असांजो ट्रस्ट असांजो उम्मीदवार जेको आहे उहो असांजो ख़ालिद साहब आहे। अर्ली सुबह से लोग आना शुरू हो गए हैं, सारे वोटर जो हैं एवरीबडी इज़ कास्टिंग वोट्स। टर्न आउट काफ़ी अच्छा है और अच्छा चल रहा है, बड़े पीसफुल माहौल में चल रहा है और सारे रिस्पॉन्सिबल वोटर्स हैं। ख़ालिद जावेद साहब के सपोर्ट भी क्यों था ऐं उन्हनि जो इंशाअल्लाह ताला मार्जिन भी बेहतर आहे ऐं उन जी कारकर्दगी भी बेहतर आहे। पहिरियां भी ख़ालिद जावेद साहब इंडिपेंडेंट लायर ग्रुप सां ताल्लुक़ रखे थो, जेको हिन वक़्त तव्हां ॾिठो लाहौर में जेका कॉन्फ्रेंस थी ऐं उन में जेके शिरका थिया उहे इंडिपेंडेंट लायर ग्रुप जा ई हुया। ऐं इंशाअल्लाह असांजी उम्मीद आहे इंशाअल्लाह ताला असांजो ख़ालिद जावेद साहब पूरे पाकिस्तान खां तमामु वॾी मार्जिन सां कामयाब थींदो। पोजीशन है और ओवरऑल पूरे मुल्क की जो पोजीशन है, आसमा जहांगीर खान का जो ग्रुप है इंडिपेंडेंट लायर ग्रुप, जो कि उन्होंने वकला के लिए जो है वहाँ पे इस्लामाबाद में हॉस्टल बनाया रिहाइश के लिए। इसके अलावा जो भी सबसे बड़ा जिनका प्रोजेक्ट था हाउसिंग प्रोजेक्ट, वो उससे तकरीबन तमाम वकील खुश हैं। एक ही दिन में वकला जो है करोड़पति बन गए, 40 लाख का प्लाट 2 करोड़ का हो गया और रुझान जो है इस वक्त तकरीबन 150 से ऊपर वोट पड़ चुका है, जिसमें ज़्यादातर जो वोट डालने के लिए आए वो आसमा जहांगीर। इंशाल्लाह शाम को ख़ालिद जावेद साहब जो कि उम्मीदवार हैं आसमा जहांगीर ग्रुप के इंडिपेंडेंट के, इंशाल्लाह उनकी फतह होगी। बेहतरीन इंतजाम इन हवाले से जेको वकीलन जो वोटिंग जो अमल आहे उहो जारी आहे। कैमरामैन शहजाद सलीम सां गॾु इसाक सरकी, धरती टीवी न्यूज़